अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, मुंहिंजो नालो सैयद सर्वेज मुजाहिद शाह आहे। अॼु तव्हांखे मां जेका टॉपिक पढ़ाए रहियो आहियां उहो आहे सेंटेंस एंड टाइप्स ऑफ सेंटेंस। यादि रखो त सेंटेंस तमामु घणो अहम आहे अंग्रेज़ी ज़बान खे सिखण लाइ। त असां जेके जुमिला ॻाल्हायूं था उन जी अहमियत छा आहे, अॼु उन ते असां पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों असांखे सम्झणु घुरिजे what is the definition of sentence? Sentence जी वस्फ़ छा आहे? Such group of words which makes complete sense is called sentence. माना लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको मुकमल ख़्याल पेश करे त उनखे जुमिलो चइबो आहे। अगरि उहो मुकमल ख़्याल पेश नथो करे, का अधूरी ॻाल्हि करे थो, पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल नथो करे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो जुमिलो नथो थी सघे। Or the group of words which give complete meaning is called sentence. इन्हनि ॿिनि वस्फ़नि मां तव्हां हिकिड़ी वस्फ़ यादि करे सघो था। ॿी वस्फ़ ते चए त लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको असांखे मुकमल माना ॾे त उनखे जुमिलो चइबो आहे। अगरि उहो मुकमल माना न ॾींदो त उहो जुमिलो बि न थींदो। फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल तौरु असां पहिरियों जुमिलो, हिते मां ॿ जुमिला लिखिया आहिनि। पहिरियों जुमिलो थो चए त अली राइट्स अ लेटर। हाणे ॾिसो त हीउ जुमिलो जेको आहे हिकिड़ो मुकमल ख़्यालु पेश थो करे। अगरि मां लिखां अली राइट्स त असांखे ऑब्जेक्ट जी ख़बर न हुजे हा त अली छा थो लिखे, पर हिते असां ऑब्जेक्ट ॾिनो, हिते सब्जेक्ट बि आहे, हिते वर्ब बि आहे, हिते ऑब्जेक्ट बि आहे। जॾहिं इहे टे शयूं हूंदियूं त जुमिलो असांजो मुकमल थींदो। त अली राइट्स अ लेटर हिकिड़ो मुकमल जुमिलो आहे, छो जो हुन में ऑब्जेक्ट आहे। उहो क्लियरली असांखे ॿुधाए थो, साफ़ तरह असांखे ॿुधाए थो त अली हिकिड़ो ख़तु लिखी रहियो आहे, त हिते ख़तु मेंशन थियल आहे। नंबर 2, ही प्लेज क्रिकेट। हिते ॾिसो असांखे ऑब्जेक्ट मिलियल आहे क्रिकेट। अली ही क्रिकेट खेॾे थो, त हिन में टई शयूं अची थियूं वञनि, सब्जेक्ट बि अचे थो, वर्ब बि अचे थो ऐं ऑब्जेक्ट बि अचे थो। पर जेकॾहिं ईअं लिखिजे आहे ही प्लेज, असांखे ख़बर न हुजे हा त ही छा थो लिखे, छा थो खेॾे। त हिन जो चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे ऑब्जेक्ट ज़ाहिर करिणो आहे जुमिले खे मुकमल करण लाइ। जॾहिं इहे टई शयूं हूंदियूं त जुमिलो मुकमल थींदो। उन खां पोइ टाइप्स ऑफ सेंटेंस, जेके जुमिले जा क़िस्म आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। हिते मां कुझु 11 क़िस्म लिखिया आहिनि, जंहिंमें नंबर पहिरियों आहे नंबर 1 सिंपल सेंटेंस, नंबर 2 कंपाउंड सेंटेंस, नंबर 3 कॉम्प्लेक्स सेंटेंस, नंबर 4 कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेंस, नंबर 5 डिक्लेरेटिव सेंटेंस, नंबर 6 इंटरोगेटिव सेंटेंस, नंबर 7 imperative sentence, and number 8 exclamatory sentence, 9 affirmative sentence, 10 negative sentence, and 11 interrogative negative sentence. त ही 11 क़िस्म आहिनि जुमिलनि जा जिन खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। सभ खां पहिरियों असां पढ़ूं था त व्हाट इज़ सिंपल सेंटेंस। सादो जुमिलो छा आहे? A sentence with just one independent clause is called simple sentence. अहिड़ो जुमिलो जंहिंमें फ़क़ति हिकिड़ो आज़ाद ॻाल्हि कई वई हुजे, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई वई हुजे, त उनखे सादो जुमिलो चइबो आहे। हिकिड़ा जुमिला हूंदा आहिनि डिपेंडेंट हूंदा आहिनि, हिकिड़ा इंडिपेंडेंट हूंदा आहिनि। डिपेंडेंट उहे हूंदा आहिनि जंहिंमें को ऑब्जेक्ट हुजे, जंहिंमें को मक़सदु मिलियल हुजे, जिते ॻाल्हि जी पुॼाणी थिए, त उहे जेके जुमिला हूंदा आहिनि उहे डिपेंडेंट हूंदा आहिनि। इंडिपेंडेंट उहे हूंदा आहिनि जिन जी का हद न हूंदी आहे, उहे सिंपली हिकिड़ी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, शी लव्ड, उहा खिले थी। छा ते खिली? उहा खिली, छा ते खिली काई ख़बर न आहे। दे राइट, हुननि लिखियो, छा लिखियो, छा ते लिखियो काई ख़बर न आहे। सिंपली हिकिड़ो हिते इंडिपेंडेंट क्लास, हिकिड़ो आज़ादु जुमिलो लिखियो वियो आहे। उन खां पोइ नंबर 2 कंपाउंड सेंटेंस। A compound sentence contains at least two independent clauses is called compound sentence. हिकिड़ो मुरकब जुमिलो उनखे चइबो आहे जंहिंमें अंदाज़न फ़क़ति ॿ आज़ाद ॿ ॻाल्हियूं कयूं वयूं हुजनि, त उनखे मुरकब जुमिलो चइबो आहे। मिसाल जे तौरु शी लाफ्ड एंड अहमद क्राइड। हिते ॾिसो ॿ ॻाल्हियूं कयूं वयूं, उहा खिली ऐं अहमद रड़ियूं कयूं, त ॿ जेके आहिनि हिते इंडिपेंडेंट क्लाज़िस आहिनि। उन खां पोइ ही रोट एंड शी रिमूव्ड, हुन लिखियो ऐं हुन मिटायो। हिते बि ॾिसो त ॿ इंडिपेंडेंट क्लासेस ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि, त हिकिड़ो लिखे थो ऐं ॿी जेका आहे हुनखे मिटाए थी।
हिन में को ऑब्जेक्टिव न आहे, छा थो लिखे इहो न आहे ॿुधायो वियो, या उहो छा थी मिटाए इहो बि न आहे ॿुधायो वियो। त इंडिपेंडेंट क्लास चइबो ई इन खे आहे जंहिंमें को ऑब्जेक्टिव न हुजे, हिकिड़ो कमु हुजे जेको माण्हू करे रहियो आहे। बाद में अचूं था कॉम्प्लेक्स सेंटेंस ते असां। A sentence contains an independent clause and at least one dependent clause is called complex sentence। हाणे हिन में ॾिसो त हिकिड़ो इंडिपेंडेंट क्लास अची वियो ऐं हिकिड़ो डिपेंडेंट क्लास अची वियो। इंडिपेंडेंट मीन्स जेको आज़ादु जुमिलो हुजे ऐं डिपेंडेंट जेको कंहिं ॿिए ते भाड़े, त उन खे कॉम्प्लेक्स सेंटेंस चइबो आहे। हीउ हिकिड़ो ॾाढो मुंझाईंदड़ जुमिलो हूंदो आहे, ॾाढो लेंदी जुमिलो थी सघे थो। हिन में माना इलाही ॻाल्हियूं थी सघनि थियूं। फॉर एग्ज़ाम्पल अहमद क्राइड व्हेन शी लव्ड। अहमद रड़ियूं कयूं जॾहिं उहो खिली हुई। हाणे छा ते खिली ऐं छा ते रड़ियूं कयूं हुयूं इहो जेको आहे असांखे न ॿुधायो वियो आहे। त अहमद क्राइड व्हेन शी लव्ड, हुन खां पोइ आहे शी रिमूव्ड व्हेन ही रोट, हुन मिटायो जॾहिं हुन लिखियो। त कॉम्प्लेक्सिटी त ऑब्जेक्टिव जी ख़बर न आहे। अहिड़ा जुमिला बि असां यूज़ कंदा आहियूं पंहिंजी इंग्लिश लैंग्वेज में। उन खां पोइ अचे थो नंबर 4 कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेंस। A sentence contains two or more independent clauses and at least one dependent clause is called compound complex sentence। हिन में मुरक्किब जुमिलो ऐं प्लस में कॉम्प्लेक्स जुमिलो मिक्सअप हूंदो आहे। हीउ उहो जुमिलो आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक जेके आहिनि आज़ादु शयूं हुजनि या जुमिला हुजनि एंड एट लीस्ट वन डिपेंडेंट क्लास या हिकिड़ो मुश्तमिल जुमिलो हुजे कंहिं बि शइ ते, उनखे कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेंस चइबो आहे। एग्जाम्पल नंबर 1, शी लव्ड एंड अहमद क्राइड व्हेन द क्लाउन्स शोड देयर ट्रिक्स। उहा खिली हुई ऐं अहमद रड़ियूं कयूं हुयूं जॾहिं जोकर मश्किरे पंहिंजा करतब ॾेखारिया हुआ। त हिकिड़ी खिले थी, हिकिड़ो रोए थो। अहमद रोए थो, रड़ियूं थो करे, त हूअ खिले थी। त हीउ हिकिड़ो कंपाउंड कॉम्प्लेक्स, ॿ ॻाल्हियूं बि थी वियूं ऐं हिन में हिकिड़ो असांखे हिकिड़ो ॻाल्हि कई वई आहे जंहिंमें हिकिड़ो मश्किरो पंहिंजो करतब ॾेखारे थो। उन में हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त हू खिले छा ते थी, ज़रूरु हुन में का मश्किरे जी ॻाल्हि हूंदी ऐं हू रोए छो थो, त करतबनि में का अहिड़ी ॾुखी शइ ॾेखारी वई आहे जंहिंजे करे हू रड़ियूं थो करे। नंबर 2, ही रोट एंड शी रिमूव्ड व्हेन टीचर केम इन क्लास। हुन लिखियो ऐं हुन मिटायो। हीउ छोकिरो आहे, जे छोकिरो को का शइ लिखे थो ऐं छोकिरी का शइ वरी मिटाए थी। व्हेन टीचर केम इन क्लास, वरी जॾहिं को उस्ताद क्लास में अचे थो, दाख़िल थिए थो। इन में ॾिसो त कंपाउंड ॿ ॻाल्हियूं बि कयूं ऐं कॉम्प्लेक्स कुझु शयूं आहिनि, हुन में को रीज़नेबल सेंस अचे थो। हुन खां पोइ नंबर 5 डिक्लेरेटिव सेंटेंस। A sentence which shows statements is called declarative sentence। बयानी जुमिलो। बयानी जुमिलो हुनखे चइबो आहे जेको कंहिं शइ खे कंहिं शइ जो बयानु पेश करे, कंहिं ॻाल्हि खे बयानु करे। फॉर एग्ज़ाम्पल, अली इज़ लिविंग खैरपुर फॉर सखर। अली जेको आहे उहो खैरपुर छॾे रहियो आहे सखर लाइ, कंहिं कम सां वेंदो हूंदो। त हिकिड़ो सेंस परसेप्शन बि ठहे थी पंहिंजी जाइ ते, त ज़रूरु खैरपुर जो लीव करे थो, या उहो शिफ्ट थो थी वञे, या शॉपिंग लाइ थो वञे, या कंहिं ॿिए मक़सद लाइ। शी गोज़ टू कराची फॉर शॉपिंग। ॿियो जेको असांखे मिसाल ॾिनो वियो आहे त हू कराची वञे थी शॉपिंग लाइ, हिते पर्पज़ ॾिनो वियो आहे त शॉपिंग लाइ कराची थी वञे। माना हिकिड़ी शइ खे बयानु कयो वियो आहे त कराची छो थी वञे, उहा शॉपिंग लाइ थी वञे। त हिन में इन खे चवंदा आहिनि बयानी जुमिलो, इंग्लिश में डिक्लेरेटिव सेंटेंस। हुन खां पोइ अचे थो नंबर 6 इंटरोगेटिव सेंटेंस। A sentence which shows or asks the questions is called interrogative sentence। इलाही माण्हू हिनखे इंटीरोगेटिव बि पढ़ंदा आहिनि ऐं कुझु माण्हू इंटरोगेटिव पढ़ंदा आहिनि। इंटरोगेशन जॾहिं असां कंहिं शइ जी खे सुवाल पढ़ाईंदा आहियूं, कंहिं शइ जे बारे में सोचींदा आहियूं, त उते असां इंटरोगेशन कंदा आहियूं। त इहो परसेप्शन ठहे थो त हीउ इंटरोगेटिव सेंटेंस थी सघे थो अकॉर्डिंग टू प्रोनाउंसिएशन। हीउ उहो जुमिलो आहे जेके सवालिया जुमिलो चइबो आहे, जंहिंमें असां सुवाल कंदा आहियूं। सुवाल मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां करे सघनि था। फॉर एग्ज़ाम्पल, फ्रॉम रिलेटिव प्रोनाउंस। रिलेटिव प्रोनाउंस उहे ज़मीर हूंदा आहिनि जेको रिश्तेदारी रखंदा आहिनि, जेको रिश्तो क़ाइमु कंदा आहिनि मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां। WH वर्ड सां जेके बि लफ़्ज़ आहिनि उहे रिलेटिव प्रोनाउंस आहिनि। What is your name? Where do you live? Whose pen is that? Who are you? By whom do you belong?
इन में ॾिसो त इहे WH क्वेश्चन सां सुवाल पुछिया विया आहिनि वाट वेयर हूज़ हू ऐं हूम इहे रिलेटिव प्रोनाउंस आहिनि त असां रिलेटिव प्रोनाउंस सां बि क्वेश्चन्स पुछी सघूं था ऐं अहिड़नि क्वेश्चन्स खे असां इंटरोगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। उन खां अलावा असां ऑक्सिलरी या हेल्पिंग वर्ब्स ऑफ डिफरेंट टेंसेस उन्हनि मां बि असां सुवाल ठाहे सघूं था। मिसाल जे तौरु इज़ देयर एनी टैक्सी एट स्टॉप। हाणे तव्हांखे ख़बर आहे त प्रेज़ेंट टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब्स एज एम आर आहिनि एज एम आर सां बि असां सुवाल ठाहे सघूं था। जीअं मां तव्हांखे पहिरियों मिसाल ॾिनो इज़ देयर एनी टैक्सी एट स्टॉप त स्टॉप ते काई टैक्सी आहे या एम आई गोइंग टू लाहौर छा मां लाहौर वञा थो पियो। आर यू बिज़ी छा तूं मसरूफ़ आहे। त इहे जेके आहिनि प्रेज़ेंट टेंस जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि। पोइ अचूं था पास्ट टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब्स उन सां बि असां क्वेश्चन्स ठाहे सघूं था। वार ही गोइंग टू इस्लामाबाद वेयर वर दे प्लेइंग क्रिकेट। इहे जेके वार ऐं वर आहिनि इहे पास्ट टेंस जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि या ऑक्सिलरी वर्ब्स आहिनि जंहिंसां असां सुवाल ठाहियासीं। उन खां पोइ जेके फ्यूचर टेंस जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि जीअं शैल आहे ऐं विल आहे इन सां बि असां क्वेश्चन ठाहे सघूं था। शैल वी स्टार्ट वर्क विल शी विज़िट ताजमहल। त इहे फ्यूचर टेंस जा हेल्पिंग वर्ब्स हुया या ऑक्सिलरी वर्ब्स हुया जंहिंसां असां इंटरोगेटिव सेंटेंस ठाहियासीं। उन खां पोइ वरी प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब्स आहिनि हैड ऐं हैव उन सां बि असां क्वेश्चन्स ठाहे सघूं था। हैज़ ही रिटन एन एप्लीकेशन या हैव दे कंप्लीटेड देयर प्रोजेक्ट। त इहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा हेल्पिंग वर्ब्स हुया जंहिंसां असां इंटरोगेटिव सेंटेंस ठाहियासीं। उन खां पोइ पास्ट परफेक्ट टेंस जो हेल्पिंग वर्ब जेको आहे उहो हैड आहे। उन सां कीअं सुवाल ठहंदो हैड ही लॉफ्ड ऑन माय जोक छा हू मुंहिंजे भोग ते खिलियो हुयो। त इन सां बि असांजो इंटरोगेटिव सेंटेंस ठही आयो। उन खां पोइ डू आई ईट पाइन एपल या डज शी टेक टी। इहे जेके आहिनि इन्हनि सां इहे वर्ब ऑफ टू बी आहिनि प्रेज़ेंट टेंस जा जंहिंसां असां क्वेश्चन्स ठाहियासीं जे इन्हनि जुमलनि खे बि असां इंटरोगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। डिड अली प्ले फुटबॉल। डिड जेको आहे वर्ब ऑफ टू बी पास्ट टेंस जो आहे त छा अली फुटबॉल खेलियो हुयो। त डिड अली प्ले फुटबॉल बि इंटरोगेटिव सेंटेंस जो जुमलो थी वियो। उन खां बाद में फ्रॉम मॉडल वर्ब्स मॉडल वर्ब हिकिड़ो काइंड आहे फेल जो उन मां बि असां सुवाल ठाहे सघूं था। जीअं कैन कुड मे शैल विल इहे जेके आहिनि मॉडल वर्ब्स आहिनि इन सां बि असां इंटरोगेटिव सेंटेंस ठाहे सघूं था। जीअं कैन आई यूज़ यूर पेन छा मां तुंहिंजी पेन इस्तेमालु करे सघां थो। कुड यू प्लीज़ चेंज द टॉपिक छा महिरबानी करे तव्हां इन उनवान खे तब्दील करे सघो था। मे आई गो टू ड्रिंक वाटर अक्सर तौर ते तव्हां क्लास में इहो सुवाल पुछंदा आहियो। त मे जेको आहे मॉडल वर्ब आहे इन मे जे इस्तेमाल सां बि असां इंटरोगेटिव सेंटेंस ठाहियोसीं। शैल वी स्टार्ट होमवर्क छा असां होमवर्क शुरू करे सघूं था। त इहे बि जेके आहिनि मॉडल वर्ब्स इंटरोगेटिव सेंटेंस ठाहिण में कमु ईंदा आहिनि। विल शी कॉल अमन छा उहा अमन खे कॉल कंदी फ्यूचर कंदी। इहो बि मॉडल वर्ब आहे इन सां इंटरोगेटिव सेंटेंस ठहियो। उन खां पोइ अचूं था असां नंबर 7 इंपरेटिव सेंटेंस यानी ताकीदी जुमला। A sentence which shows commands and requests is called imperative sentence. इन खे emphatic sentence भी चई सघे थो जंहिंमें ताक़ीद कयो वञे जंहिंमें को अर्ज़ु रखियो वञे या हुकुमनामो जारी कयो वञे। फॉर एग्जाम्पल प्लीज़ गिव मी सम वाटर हिते रिक्वेस्ट कई थी वञे। प्लीज़ मां असांखे इहो सेंस ठहियो त इहो इंपरेटिव सेंटेंस आहे। उन खां पोइ नंबर 2 गेट आउट ऑफ द क्लास क्लास खां ॿाहिरि हिते हुकुम जो सेंस थो थिए कमांड जो सेंस थो थिए त असांखे क्लास खां ॿाहिरि वञण लाइ चयो थो वञे इन लाइ इहे इंपरेटिव सेंटेंस आहे। उन खां पोइ नंबर 8 exclamatory sentence. A sentence which shows strong feelings is called exclamatory sentence. ही ताजुबी जुमलो आहे जंहिंमें कुझु स्ट्रॉन्ग फीलिंग्स कुझु मज़बूत एहसास असांखे मुहैया कया वञनि एहसास ॿुधाया वञनि। नंबर 1 एग्जाम्पल में alas he lost his arm in an accident. alas बुरा ओ इहे जीअं त तव्हां पार्ट्स ऑफ स्पीच में पढ़िया हूंदा इंटरजेक्शंस आहिनि जॾहिं इहे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं त हिकिड़ी स्ट्रॉन्ग फीलिंग्स जो सेंस ॾींदी। alas he lost his arm in an accident त हू हुन हादसे में पंहिंजी ॿांह भञी विधी त इन में हिकिड़ो अहिड़ी फीलिंग थी ज़ाहिर थिए जंहिंमां ॾुखो ईंदड़ अंदाज़ 20 मैच हुरा हिकिड़ी अहिड़ी साइन आहे हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंमां असांखे ख़ुशीअ जी हिकिड़ी झलक महसूसु थी रही आहे या ख़ुशीअ जो सेंस अची रहियो आहे त पाकिस्तान T20 मैच खटी हिकिड़ी स्ट्रॉन्ग फीलिंग्स
ज़ाहिर थी रही आहे, इन खे चइबो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेंस। उन खां पोइ नंबर 9 अफर्मेटिव सेंटेंस या आकारी जुमलो। A sentence which expresses the validity or truth of a basic assertion is called affirmative sentence। इहो जुमलो आहे जेको असांखे कंहिंजी सचाई जे बारे में ॿुधाए या कंहिंजी आकारी सेंस ॿुधाए, पक ॿुधाए त उनखे आकारी जुमलो चइबो आहे। मिसाल जे तौरु अहमद इज़ हियर, अहमद हिते आहे, मिल्क इज़ अवेलेबल, खीर मौजूदु आहे। जेका शइ मौजूदु आहे, जेका शइ अवेलेबल आहे, उनखे असां आकारी जुमलो चवंदा आहियूं। नंबर 10 नेगेटिव सेंटेंस। A sentence which shows negation or negative sense is called negative sentence। सिंपल सादन लफ़्ज़न में उहो जुमलो जंहिंमें नाकारी ख़्याल पेश कयो वञे त उनखे नाकारी जुमलो या नेगेटिव सेंटेंस चइबो आहे। एग्जाम्पल नंबर 1 अमजद डज़ नॉट ईट बर्गर। अमजद बर्गर नथो खाए, त नथो खाए इन में नाकारी ख़्याल अचे थो। नंबर 2 दे डू नॉट वॉश देयर हैंड्स। उहे पंहिंजा हथ न धोई रहिया। हिते असांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ज़हनशीन करणी आहे त डू ऐं डज़ हिते इस्तेमालु थिया न एज़ वर्ब ऑफ टू बी। त डू कंहिंसां पवंदो आहे ऐं डज़ कंहिंसां पवंदो। यादि रखी छॾियो त डू हमेशह आई वी यू दे एंड प्लूरल नाउन्स जेके हूंदा आहिनि उन्हनि सां पवंदो आहे, ऐं डज़ जेको आहे ही शी इट नेम एंड सिंगुलर सां डज़ इस्तेमालु थींदो आहे। इहे असांखे ज़हनशीन करणा। इन्हनि जुमलनि खे असां नेगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। उन खां पोइ नंबर 11 लास्ट वन द इंटरोगेटिव सेंटेंस या इंटरोगेटिव नेगेटिव सेंटेंस। A sentence which shows questions and negative sense is called interrogative or interrogative negative sentence। अहिड़ा जुमला जेके असांखे सुवाल कनि ऐं नाकारी ख़्याल पेश कनि त उन्हनि खे असां इंटरोगेटिव नेगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। एग्जाम्पल डज़ असलम नॉट राइट अ लेटर। छा असलम ख़त न लिखी रहियो? त हिते ॾिसो सुवाल बि पुछे थो ऐं नाकारी ख़्याल बि पेश करे थो। डू दे नॉट प्ले हॉकी। छा उहे हॉकी रांदि न खेॾी रहिया? त हिते जेको आहे सुवाल बि पेश करे थो ऐं नाकारी ख़्याल बि पेश करे थो। अहिड़नि जुमलनि खे असां इंटरोगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। उम्मीद आहे त तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो। वधीक लेक्चर लाइ नेक्स्ट वीडियो जो तव्हांखे असां पेश कंदासीं। उन वीडियो में असां पार्ट्स ऑफ स्पीच ते डिस्कस कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।